हिते सॼे माहौल में कुझु चंद छोकिरियूं ॾिसां थी ऐं बाक़ी सॼे जिते मां ॾिसां थी उते मर्द ई मर्द आहिनि। हीअ छो आहे? हीअ छो आहे त हिकु औरत सम्झे ई नथी त मां ग़ुलाम आहियां, या हीअ छो आहे त हिकु औरत असांखे सियासत में नज़र नथी अचे, असांखे जे किथे थोरी नज़र बि अचे थी त उहे चंद तव्हां ॾिसी रहिया आहियो जेके आहिनि। बाक़ी घणे पैमाने ते ईअं छो न आहे ऐं छा असां सम्झूं था त अॼु जेका असां तबक़ाती सवाल असां जंहिं नेशनलिज़म या जंहिं बि असां जंहिं बि तज़ाद जी हिन रियासत में जंहिं बि तज़ाद जी ॻाल्हि कयूं था उते असांजी जेका नारी हिकु जेका वधीक माना मर्द जी बुनियाद में मर्द खां बि वधीक आबादी जो हिसो आहे ऐं जॾहिं उहा ई उन में शामिल न हुजे त छा असांजी आज़ादी मुमकिन आहे? छा असांजो तबक़ाती सवाल जो ते हल थियणु मुमकिन आहे जिते तव्हांजी अधु खां वधीक आबादी नारी तव्हां सां गॾु न आहे या उहा छो न आहे? असां हिते इहो था ॻाल्हायूं त अॼु जेको नारी जो सवाल आहे उहो हिकिड़ो छो अहम सम्झो वियो जो असां उनखे हिते रखियो ऐं कहिड़ा अहिड़ा बुनियाद आहिनि जो मूंखे औरत नथी नज़र अचे। हा, तव्हांखे नज़र ईंदो हूंदो त मूंखे जींस पातल आहे, मूंखे हिकिड़ो कुर्तो टाइप पातल आहे जेको हिकिड़ी आम छोकिरी वारी ड्रेसिंग खां थोरो कोई बि मुख़्तलिफ़ आहे। हा, हिकिड़ो दुपट्टो त आहे, पर पोइ बि ईअं छो आहे त मां हिकु पढ़ियल लिखियल थी करे मां ग़ुलामी जो शिकार आहियां, मां टॉर्चर जो शिकार आहियां। अच्छा, हिते मां मार्क्स खे कोट कंदमि। हिकु मुआशिरो केतिरो आज़ादु आहे उनजो अंदाज़ो इन मां लॻाए थो सघिजे त उतां जी औरत केतिरी आज़ादु आहे, उतां जी नारी केतिरी आज़ादु आहे। उनजो अंदाज़ो तव्हां हिन थोरी रिपोर्ट मां लॻाए ॾिसो। 90% वुमेन नारी पाकिस्तान जी तशद्दुद जो शिकार थी थिए। हिकु रिपोर्ट मूजिबि आहे जेका सरकारी वेबसाइट से तव्हांखे मिली वेंदियूं। ऐं 2012 में कुझु 8000 जे क़रीब औरतुनि जो तशद्दुद थियो आहे, जंहिंमें 1000 औरतुनि खे जेको इज़त जे नाले में ख़तमु कयो वियो, मारियो वियो। ईअं छो थियो? छाजे लाइ थियो? ऐं छा असां जेको हिकिड़ो फिज़िकल जेको वायलेंस आहे, जेको मुंहिंजी फिज़िक ते वायलेंस थो थिए, छा सिर्फ़ु उहो ई तशद्दुद आहे? मुंहिंजो जेको रोज़ानो जेको मुंहिंजो साइकोलॉजिकल तशद्दुद थो थिए उन तशद्दुद खे मां किथे बीहारियां? अॼु जॾहिं मां हिते वेठी आहियां त छो इहो मर्दनि जो कानूनी इख़लाक़ी मज़हबी हक़ आहे त औरत खे वेही करे ताड़े? छो इहो उन्हनि खे ॿुधायो थो वञे नंढे हूंदे खां ई त जॾहिं औरत खे बाज़ार मां गुज़रे त असांखे उन्हनि खे हिकिड़ी पर्टिकुलर कमेंट्स पास करणियूं आहिनि। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, ॿाहिरि निकितियूं आहिनि ऐं ईअं त करिणो पवंदो। तव्हांखे मां पंहिंजो मिसाल थी ॾियां ऐं इहो को कंहिं ॻोठ जो मिसाल न आहे, इहो मां तव्हांखे मेन गाज़ियाबाद जो मिसाल थी ॾियां। मां ड्राइविंग पई कयां, ड्राइविंग जे दौरान माण्हू चवनि पिया आहिस्ता आहिस्ता, वाह हाणे त माण्हू ड्राइविंग बि थियूं कनि, ॾाढी आज़ादु आहे। माना मुंहिंजे लाइ हिकिड़ा कुझु मख़सूस कम हिन रियासत ते करे छॾिया आहिनि। अच्छा, ॿियो असां नारी ऐं मर्द जी जेका समाजी बीहक आहे उनखे सही तॾहिं सम्झी सघंदासीं जॾहिं असां उनखे समाजी रिश्तनि में ॾिसंदासीं। उनजी समाजी बीहक कहिड़ी आहे या मुख़्तलिफ़ समाजी लिकाम में इहा कीअं रही आहे, तालीम में कीअं रही आहे, उनखे कहिड़ा अहिड़ा समाजी मुआशी उनजी बनावट कई वई आहे जो अॼु हिकु औरत जेके ॿाहिरि निकिरे थी त उहा एतिरी सिक्योर न आहे जेतिरो हिकिड़ो मर्द आराम सां निकिरी थो सघे। त उते उन समाज में असांखे ऐं जेको औरत जो जेको तज़ाद आहे उनखे असांखे ॾिसणो पवंदो जेंडर जे मामले में। मिसाल जे तौर ते जो मुंहिंजो इस्तेसाल थो थिए त उहो हिन जे करे नथो थिए त मां हिकिड़ी मां नारी जी फिज़िक थी रखां, मुंहिंजो जेको जिस्म आहे उहो नारी जहिड़ो थो, मुंहिंजो जेको जिस्म आहे उहो नारी जहिड़ो आहे, त इन जे करे मूंखे तशद्दुद थियो वञे। जे ईअं हुजे त पोइ त जेके बि सॼियूं नारियूं आहिनि उन्हनि जो जेको सॼो तशद्दुद थिए पूरी दुनिया में उहो हिकु जहिड़ो हुजे। नारी ऐं मर्द जी समाजी बीहक खे असां जेंडर जे सवाल सां ॾिसंदासीं त पोइ असांखे सम्झण में ईंदी त नारी जे मुख़्तलिफ़ जेका समाजी जेके हुन जा रिश्ता आहिनि, जेके समाजी लकाव आहे उहा हुन में मुख़्तलिफ़ कीअं बीठी आहे।
मिसाल ये वठूं त जॾहिं असां पैदा ई न थींदा आहियूं त असांजे लाइ हिकिड़ा मख़सूस ढांचा तयारु हूंदा आहिनि। हिकिड़ो ही मर्दानो ढांचो आहे, हिकिड़ो ही औरतानो ढांचो आहे। हाणे ये जॾहिं औरत पैदा थींदी त हिनजे लाइ हिकिड़ा मख़सूस ढांचा ठहियल आहिनि। उहो छा हूंदा? औरत ॾाढो आराम सां ॻाल्हाए, औरत उहा जेका सवाल न उथारे, औरत जेका घरेलू कमकार करे, औरत जेका ॾाढो ई धीमे अंदाज़ में हले, हर शइ उनजी उन मुताबिक़ हूंदी, हिकिड़ा मख़सूस कम उनजे लाइ तय हूंदा। ऐं जे तव्हां ॾिसंदव त पैदावार में बि जेको थोरो घणो तव्हांखे नज़र ईंदियूं उहे किथे हूंदियूं? या त उहे स्कूली टीचर्स हूंदियूं, या त उन्हनि शोबनि में असांखे नज़र ईंदियूं जिन खे असां अक्सर करे ज़नाना जेकी शोबा आहिनि उहे चवंदा आहियूं। ऐं हिकिड़ो असांखे मर्द जो ढांचो थो नज़र अचे जंहिंमें हुनखे फिक्स थो कयो वञे, जेको कहिड़ो हूंदो? जेको हाकिम आहे, जंहिं वटि सभई हक़ आहिनि, हिन वटि इख़लाक़ी, मज़हबी, सियासी सभई हक़ आहिनि त औरत खे महफ़ूज़ रखी सघे। उहो कीअं हूंदो? माना मिसाल जे तौर ते जे मर्द हिकिड़ो आहिस्ता ॻाल्हाए त हुनखे चवंदो न, पंहिंजी जेका आवाज़ आहे अञा थोरी तेज़ करे ॻाल्हाए, मर्दाना आवाज़ पंहिंजी ॾेखार। जे उहो रोईंदो त हुनखे उन लाइ चयो वेंदो त हीउ रोअण त छोकिरियुनि जो कमु आहे, हीउ मर्दनि ते सूट नथो करे, हीउ मर्दनि ते सूट नथो करे। त हीउ जेको जेंडर जो जेको सुवालु आहे इहो असांखे चार शक्लनि में नज़र ईंदो, या असां हिनखे एतिरो इंटरनलाइज़ करे छॾियो आहे जो असांखे उहो हाणे महसूस ई नथो थिए। मिसाल जे तौर ते इहो मुंहिंजे लाइ छो ईअं आहे त हिकु औरत खे ई मेकअप करे ॿाहिरि निकिरणो आहे, मूंखे सजावट, मूंखे सिंगार, मूंखे खाध तां ई महदूद रहणो आहे, इहो ईअं छो आहे? मिसाल जे तौर ते जे खाध पचाव जे इहो कमु रुॻो औरतुनि जो ई हुजे हा त पोइ जिते तव्हां हिकिड़ा जेके असांखे जेके बोरची नज़र ईंदा आहिनि, जेके ॿाहिरि कमु कंदा आहिनि, उहे त न करे सघंदा। जे मुंहिंजी फिज़िक में इहो कमु तय थियल हुजे हा त मूंखे इहो कमु तय करिणो आहे, त पोइ असांखे उहे छो था नज़र अचनि? इन खां अलावा असांखे जेकी औरत आहे पोइ वरी उहा असांखे सिर्फ़ु हिकिड़े ई कमकार में नज़र अचे, उहा माना असांखे सिर्फ़ु ईअं नज़र अचे जो रुॻो उहा घरेलू कमकार ई करे। पर असांखे त उते जेको आहे हिकिड़ा अहिड़ा बि जेको आहे नज़र था अचनि सोफीनास, जंहिंखे सोफीनास चइबो आहे, उहे ईअं हूंदा आहिनि जो उन्हनि जे घर में जॾहिं मर्द हूंदा आहिनि तमामु घणा थी विया, हाणे पोइ उहो जेके औरताना कमु उनखे करण जे लाइ हिकिड़ो मर्द पंहिंजे पाण खे उन में ढांचींदो आहे, माना औरताने रूप में ढांचींदो आहे ऐं पोइ उहे सभई मर्दाना कमु कंदो आहे। इन जो ॾाढो सुठो मिसाल फौजिया सईद पंहिंजी किताब टैबू में ॾिनो आहे। अच्छा, हिकिड़ो त न इहो बि मुंहिंजे लाइ हिकिड़ो इहो लफ़्ज़ मां इस्तेमालु कंदमि, सेक्स प्रोस्टिट्यूट्स, मुंहिंजे लाइ इहे बि ॾाढा ममनू आहिनि त हिकु औरत जेके पे बीह करे इहे ॻाल्हाए थी त उहा ॾाढी बेहया, ॾाढी बेशर्म थी सघे, छो जो औरत लाइ लफ़ाज़ी बि आहे त हिकिड़ा जेके मेन लफ़्ज़ आहिनि उहे मर्द ई इस्तेमालु थो करे सघे। तॾहिं असां ॾिसंदा आहियूं त जॾहिं मर्द पंहिंजी हिकिड़ी डिस्कशन कंदा आहिनि त उन में अक्सर औरतूं ई छो हूंदियूं आहिनि, माना उन्हनि जा जेके जिस्म जा जेके मेन उज़वा हूंदा आहिनि उन्हनि ते छो उहे ॻाल्हाईंदा आहिनि। पर जॾहिं औरत उन्हनि खे ॻाल्हाए थी बीह करे त उनखे चयो वेंदो आहे या त इहा बेहया आहे या त इहा शर्मनि जे दायरे मां निकिरी वई आहे। बहरहाल उते उन टैबू बुक में ॿुधाए थी त प्रोस्टिट्यूट्स में छोकिरनि जो कमु हूंदो आहे त घरेलू कमकार कंदा, रत बचाव कंदा, हर शइ कंदा, त जीअं औरत पंहिंजो सॼो टाइम पंहिंजे सिंगारण में बि लॻाए, पंहिंजो जेको हुनजो आवाज़ु आहे उनखे नित नवनि तरीक़नि सां मंझाए। हाणे इहो ईअं छो आहे? मिसाल जे तौर ते असांखे हिकु मख़सूस ढांचनि में ईअं छो थो समायो वञे? मां हिकु औरत, अच्छा मूंखे हिकु औरत जी हैसियत में त केरु न ॾिसंदो, मूंखे या त हिकु भेण, हिकु माउ, हिकु ज़ाल जे ई रूप में ॾिठो वेंदो, या इन चार रिश्तनि में ई अची थी सघे। इन खां ॿाहिरि जेका औरत हूंदी उहा हिकु सुठी औरत न हूंदी। असां वटि हिते औरतुनि खे सिर्फ़ु ॿिनि तरीक़नि में ॾिठो वेंदो आहे, हिकु सुठी औरत ऐं हिकु ख़राबु औरत। सुठी औरत उहा जेका सवाल न पुछे, जेका घर जो सॼो कमकार सही सां कंदी ऐं जेका घणा सवाल न पुछंदी ख़ासि करके। ऐं ख़राबु औरत कहिड़ी हूंदी? जेका जीअं मूंखे बि चई था सघनि ख़राबु औरत, जीअं अक्सर हाणे चयो वेंदो आहे त जीअं त मां हाणे हिकिड़ा मख़सूस जेके मुंहिंजा ख़ानदानी रिश्ता आहिनि उन्हनि में नथी मापां त पोइ माना उहा जेका औरत उन्हनि सभिनी मां निकिरी वञे त उनखे ख़राबु औरत में ॾेखारे वेंदो। इहो ईअं छो आहे? छा इन में रियासत जा कुझु सियासी मफ़ाद न आहिनि? छा इन में
असां अच्छा रियासत जेका तव्हां हाणे ॾाढो सुठो कॉमेडी ॾिना आहे त असांखे ॿुधायो वियो त इहा इन में इहा जेका रियासत आहे इहा मूंखे हिकिड़ी मख़सूसी शक्ल ते नथी ॾेखारे ऐं मूंखे हिकु अहिड़ो रुख ॾियणु त मुंहिंजो कमु सिर्फ़ु इहो आहे त मां घरेलू कमकार ताईं हुजां या थोरो घणो अच्छा ठीकु आहे असां तव्हां चयो त पोइ अॼु औरत असांजी तालीम में बि नज़र थी अचे पर उहा तालीम कहिड़ी इन जो मिसाल मां तव्हांखे ॾियां ॿ ॾींहं अॻु मूं पंहिंजी क्लास में हिकिड़ो फेमिनिज़म टॉपिक रखियो अच्छा हिकिड़ो वुमेन एम्पावरमेंट जो उते अची हिकिड़ी छोकिरी चवे थी त अच्छा छोकिरी बि ॾाढी मॉडर्न स्टाइल में उहा चवे थी त जेका छोकिरी आहे माना असांखे तालीम इन जे करे हासिल करणु घुरिजे छो जो सुभाणे मां पंहिंजा ॿार सही सां पाले सघां छो जो सुभाणे मां पंहिंजो घर सही सां हलाए सघां हिते मुंहिंजी तालीम खे मार्केट सां ॾिठो वेंदो आहे मार्केट वैल्यू मुंहिंजी जेका तालीम आहे न उहा मुंहिंजी मार्केट वैल्यू तय कंदी आहे मां जेतिरो पढ़ियल लिखियल हूंदसि जेतिरो पाण खे संवारियल हूंदसि ओतिरो मुंहिंजे लाइ रिश्तो सुठो ईंदो इन जे लाइ मूंखे जेके तालीम ॾिना था वञनि मुंहिंजी प्रियोरिटी कहिड़ी आहे मुंहिंजी प्रियोरिटी माना मूं नारी जी प्रियोरिटी इहा आहे त मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु घर ताईं हूंदसि उन खां वधीक न इहो छो आहे असां जंहिं रियासत में रहूं था उहा रियासत क़िदरशाहियत रियासत आहे उहा रियासत हिकिड़ी क़िदरशाहियत अच्छा हिते मां क़िदरशाहियत ॿुधाईंदी हलां जेके असां पेट्रियार्की सिस्टम था चऊं उनजी जे नंढे लफ़्ज़नि में मां डिफाइन करे वञा उनखे त असां उनखे घरेलू ग़ुलाम चवंदा आहियूं जंहिंमें ग़ुलाम ॿार ऐं औरत शामिल हुजनि तॾहिं असां ॾिसंदा आहियूं त हिन समाज में जेको ॿार ऐं जेका औरत आहे उहे सभ खां वधीक इस्तेसाल जो शिकार थींदा आहिनि मार्क्स लिखे थो त जेके ॿार आहिनि उनखे वधीक प्रोटेक्शन पंहिंजे पेरेंट्स खां खपे उहो छो खपे छो जो जेके पीउ माउ आहिनि उहे सिर्फ़ु हिकिड़ी ई उन ते उन जो हिकिड़ो तयारु हूंदो उहो हिकिड़ो मज़हब उहा हिकिड़ी लैंग्वेज उहा हिकिड़ी हर शइ हाणे ॿारु ईंदो उनखे सिर्फ़ु उहे अपनाइणा हूंदा उनजी पंहिंजी सोच उनजो पंहिंजो सवाल कुझु न हूंदो इहो ईअं छो आहे वरी उहो सवाल इहो ईअं छो आहे छो जो मां हिन पदिरशाही समाज में रहां थी जंहिंमें जेको हाकिमियत तबिको रखे थो उहो मर्द थो रखे ऐं मां छा थी वञा हिकु औरत सिर्फ़ु हिकिड़ी प्रॉपर्टी थी वञा हिकिड़ी प्राइवेट प्रॉपर्टी थी वञा ऐं इन प्राइवेट प्रॉपर्टी मां इहो कीअं थियसि छो जो मूंखे जेको पैदावार आहे उन मां कढियो वियो सोशली पैदावार मां कढियो वियो समाजी पैदावार मां जॾहिं मूंखे समाजी पैदावार मां कढियो वियो त मां रुगो जिन्स ताईं महदूद रहिजी वियसि सिर्फ़ु सेक्स ताईं महदूद रहिजी वियसि त हाणे थिए अच्छा ॿियो इन जो तव्हांखे मां हिकिड़ो ठोस जेको सबूत तव्हां हिते न विसारियो त अॼु जे असांखे हिकिड़ी रिपोर्ट मूजिबि 45% जेका पैदावार जेका करे थी खाद जी उहा औरत करे थी पर उनखे इनकम केतिरी थी मिले सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 10% ऐं अॼु असां ॾिसूं था त जेके बि मुआवज़ा जेके मिलनि था या जेका असांखे सैलरीज़ मिलनि थियूं उहे औरत खे घटि थियूं मिलनि बनिस्बत मर्दनि जे ॿियो इन खां अलावा मां जेको ही तबक़ाती अच्छा हिकिड़ो क़िदरशाहियत उन खां अलावा हीअ जेके तबक़ाती समाज आहे इहो जेको माना इन मटीरियल बेसिस प्रोवाइड कयां त मुंहिंजी जेका एक्सप्लॉइटेशन मुंहिंजो इस्तेसाल थिए ऐं इहो इस्तेसाल ऐं उनखे हाणे उन माना तव्हांजो हिकिड़ो हिकिड़ी रियासत त ठही वई पर उन रियासत खे बिहारण जे लाइ असां हिकिड़ो नज़रियो रियासत हिकिड़ो नज़रियो ठाहींदी आहे उनजो मिसाल जेको एंटोनियो ग्रैम्शी सभिनी हिते कोट कयो आहे ॾाढो अहम आहे उहो इनजे करे अहम आहे छो जो जेका रियासत जेके ॿ फोर्सिस यूज़ थी करे हिकिड़ी कॉर्सिव ऐं हिकिड़ी जेका कॉप्टिव जेका फोर्स थी यूज़ थिए उहा जेका कॉप्टिव फोर्स आहे उहा जेका साइकोलॉजिकल हर शइ मुंहिंजे लाइ तयारु करे वेठी आहे उहो तव्हां मीडिया ॾिसो उहो तव्हां निज़ाम ॾिसो उहा तव्हां ॿोली ॾिसो उन में औरत खे सिर्फ़ु हिकिड़ी ॿी शहरियत मुहैया थियल आहे उनखे हिकिड़ी जिन्स ताईं महदूद थियल आहे इहा कॉप्टिव जेका हिकिड़ी फोर्स जेका रियासत तय थो करे इहा एतिरी त इंटरनलाइज़ आहे मूं में जो मां उनखे पंहिंजो इस्तेसाल सम्झाई नथी मां चाहियां थी त मां इहो सम्झां थी त घर ई मुंहिंजी ज़ीनत आहे मां इहो सम्झां थी त जे मां सुठी माउ थींदसि जे मां सुठी भेण थींदसि त ई मां जन्नत माणींदसि त ई मुंहिंजी सुठी ज़िंदगी थींदी इन खां अलावा ॿियो कुझु न थींदो हाणे इहो जेको कॉप्टिव फोर्स आहे इन में जेको सभ खां वॾो में वॾो जेको इस्तेसाल यूज़ थो थिए उहो थो थिए ख़ानदान जी सूरत में ऐं इहो ख़ानदान जी सूरत में असां वटि अॼु बि फ्रांस में
तव्हांजी हर रियासत तव्हांखे चवंदी पंहिंजी फैमिली खे मज़बूत कयो, या जेका न्यूक्लियर फैमिली असांखे जेका रियासत ठाहे थो ॾे, इहो छो आहे? छो जो इन में जेका औरत आहे उनजो उन्हनि खे डोमेस्टिक लेबर जेको घरेलू जेको कमकार आहे उहो मुफ़्त में मुहैया थो थी वञे। ऐं ॿियो जेको कमु रियासत जो हुजणु घुरिजे, जो उहा तालीम मुफ़्त ॾे ॿारनि खे, जो उहा हिकिड़ो अहिड़ी रियासत तइ करे सघे जो असां उते विगाणप जो शिकार न थियूं। पर उहा रियासत जॾहिं हिन फैमिली खे मज़बूत करण लाइ थी चवे त उते सिर्फ़ु उन हिकिड़े हाकिम तबिके ते ई इहो मुहैया थो थी वञे त हाणे इहो जेको तालीम मुहैया कंदो इहो इन जो ई फ़र्ज़ु आहे। बाक़ी अॻियां ॿियनि सां छा थो थिए, इन जो असां सभु नथो वञे। मिसाल जे तौर ते अॼु जे अगरि हारी जा ॿार तालीम नथा हासिल कनि त असां चवंदासीं इहा हुनजी फैमिली जो मसइलो आहे, हू पंहिंजे ॿारनि खे तालीम मुहैया करे, इहो रियासत जो मसइलो न आहे। त ईअं इहो जेको ख़ानदानी हिकिड़ो जबर आहे जंहिंमें जेके बि इख़्लाक़ी मयार, जेके बि इख़्लाक़ी क़दर आहिनि, उहे सभु जा सभु हिकु औरत खे ग़ुलाम ताईं महदूद था रखनि। छो जो जेका रियासत आहे जे उनजी अधु खां वधीक आबादी शऊरी तौर ते ग़ुलामीअ मां निकिरी वञे त पोइ उनजा जेके उनजा पीछा आहिनि, जिन ते उनजा पिलर्स जेके मज़बूत थियल आहिनि, त उन्हनि खे उहे लोॾे थियूं सघनि। पर असांखे इहो ॿुधायो वेंदो आहे त असांखे इहो बार बार इहे इख़्लाक़ी क़दर, इहे इख़्लाक़ी मयार असां वटि मज़हब जी सूरत, असां वटि ॿोली जी सूरत, असां वटि निसाब जी सूरत में ईंदा आहिनि त हिकु औरत जे तालीम में हासिल थी करे त हिकु लिमिटेड में करे, माना जेको मां तव्हांखे मिसाल ॾेई आयसि त छोटी तालीम हासिल करे छो जो मां पंहिंजा ॿार सही सां पैदा करे सघां। ऐं ॿियो जेको इन खां अलावा असां ॾिसूं था त जेका कॉस्मेटिक्स जेका असांखे हिकिड़ी तमामु वॾी इंडस्ट्री जे तौर ते नज़र थी अचे, उन में औरत उनजी तरफ़ छो थी राग़िब थिए? मिसाल जे तौर ते मां छो थी चाहियां त मां सुहिणी लॻां? छो जो मुंहिंजे लाइ हिकिड़ो लिमिटेड मुंहिंजे लाइ स्पेस करे छॾियो। उहो छा त मां को घरेलू ग़ुलाम ताईं हूंदसि ऐं मुंहिंजो कमु छा हूंदो त मां मर्द खे ख़ुशि करे सघां। उन में जे मां बेगाणप जो शिकार न थींदसि त मां काॾे वेंदसि? पोइ या त मां कॉस्मेटिक्स जी तरफ़ पंहिंजे पाण खे सिंगारे करे उन में मशगूल रखंदसि, या त मां उन ई जेको हाणे कॉमेडी इनायत चई आयो त उते अहिड़े बेगाणप में असां पोइ वरी हिकिड़े जेको माना मज़हबी रुजत परस्त जा शिकार थींदा आहियूं हिते। ऐं इन ई ॻाल्हि में जॾहिं मज़हब में असां ते माना हिकु रखे थो मथां अची वेंदो आहे त पोइ त सुवालु उथारणु ॾाढो मुश्किल थी वेंदो आहे। मिसाल जे तौर ते यहूदियत खां वठी करे ईसाईयत हुजे, इस्लाम हुजे, उन में औरत खे ॿिए माना हिकु पूरा हक़ छो न ॾिननि विया, हिकिड़ा पूरा हक़ छो न ॾिननि विया? छो जा इहे जेके मज़हब, इहे जेका रियासत, इहे जेके असांखे इख़्लाक़ी मयार मिलियल आहिनि, इहे इन फिदरशाहियत जी पैदावार आहिनि, जंहिंमें जेका हाकिमियत आहे उहा कंहिं वटि आहे, मर्द वटि आहे। अच्छा, ॿियो असां हिन सवाल खे छो एड्रेस करे रहिया आहियूं? छो जो जेका औरत आहे उहा ॿिटो इस्तेसाल जो शिकार थी थिए। ॿिटो इस्तेसाल जो कीअं शिकार थी थिए? हिकिड़ो त मुंहिंजे मथां रियासत बि शिकार थी करे। इन जो मिसाल तव्हां निसाब में ॾिसो, 8वीं क्लास जे सिंधी में तव्हांखे नज़र ईंदो सिबण भरण जहिड़ा कम, जंहिंमें असांखे इहो ॿुधायो वेंदो आहे त हुनजो कमु इहो आहे त उहा घर में उहा सिबण करे। इन खां अलावा जी हुन जेका सुभण ज़ाल जो असांखे ॿुधायो वेंदो आहे, उन ई साॻी किताब में असांखे इहो ॿुधायो थो वञे त हिमत ऐं मर्दानगी औरत जो कमु आहे। उन में लिखियलु आहे मुड़ुस थी बुज़दिली छॾ हिमत ऐं मर्दानगी। हाणे अहिड़ा जिते असांखे हिमत, मर्दानगी, जेका हाकिमियत आहे उहा सिर्फ़ु मर्द ताईं ॾेखारी वञे त हिकु औरत उहा पंहिंजी ग़ुलामी सम्झे ई नथी, उहा सम्झे ई नथी त मां ग़ुलाम आहियां। हाणे जेका असांखे ऐं इन खां अलावा ॿियो असां किथे माना थियूं था, हिकिड़ो त इहो जेको मुआशी तौर ते मां सेकेंडरी आहियां, माना हिकिड़ो त मुंहिंजो ॿिटो इस्तेसाल थो थिए, हिकिड़ो त रियासत थी करे, ॿियो सिधो सौ सां मुंहिंजो मर्द बि इस्तेसाल थो करे। उहो इन जी सूरत में त मूंखे रुॻो घर जो कमकार करिणो आहे। ऐं हुन समाज में वरी चयो वेंदो आहे त पोइ हा पोइ औरत भले अॻिते अचे, असां त चऊं था। पर जॾहिं हिकु औरत खे तव्हां रुॻो घरेलू कमकार ताईं रखो त हुनजी सॼी एनर्जी त हुन में हली थी वञे। पोइ उहा केतिरो पढ़े, केतिरो अॻिते अचे, केतिरो तव्हांखे अहिड़े जेको महफ़िलुनि में नज़र अचे। ऐं उते वरी जेको आहे कुझु लेफ्ट इहे बि चवंदा आहिनि त असां त औरतुनि खे ॾियूं था पर उहे त पाण नथियूं अॻिते अचनि। पर उहे लेफ्ट ई छा
हिकिड़ी मसावात हुजणु घुरिजे, छा उहा मिले थी? ॿियो, औरत इकोनॉमिकली तौर ते सेकेंडरी आहे, मुआशी तौर ते सेकेंडरी आहे। मुआशी तौर ते असां कीअं सेकेंडरी? मिसाल जे तौर ते जे मुंहिंजे घर में को मसइलो थींदो, भले मां केतिरी वॾी नौकरी ते हुजां, पर मुंहिंजे लाइ इहो छो हूंदो त मां ई छुटी कयां, मां ई उन घर में ॿार खे संभालींदसि। जेको बीमार जो कोड़ो थींदो, माना जेको वॾो थींदो त उनजो मूंखे ई उनजो ख़्यालु करणो हूंदो। ईअं छो आहे? उनजी जॻह ते हिकिड़ो मर्द छुटी छो न कंदो? छा उनजी मां इहो तव्हांखे ॿुधाए आयसि त असां मुंहिंजी फिज़िक में इहो किथे बि न आहे लिखियलु त सिर्फ़ु मूंखे ई घरेलू कमकार करिणो आहे। पर जॾहिं अॼु मां पंहिंजे घर वेंदी आहियां, भले मुंहिंजा भाई टीवी ॾिसंदा हुजनि, पर वापसि कम तां वञी करे त हिकु औरत जे लाइ इहो मुनसिर हूंदो आहे त चांहि उहा ठाहींदी, पाणी उहा ॾींदी। ईअं छो आहे? इन जे पोयां जेके मां ॿुधाए आयसि मुआशी सियासी मफ़ाद आहिनि इन रियासत जा, ऐं उहा रियासत असांखे इन कोऑप्टिव फोर्स में, उहा तालीम में, उहा ॿोलीअ में असांखे अहिड़े नमूने सां उन इंटरनलाइज़ करे छॾिया आहिनि जो मां उन ते सवाल ई नथी उथारियां। अॼु जेका औरत जंहिंखे असां सिर्फ़ु हिकिड़ी ज़ाती मिल्कियत ताईं सम्झो आहे, जेका हिकिड़ी प्रॉपर्टी तौरु आहे, उन जे करे ई जेका तव्हां ॾिसो था त अॼु जेका इंडस्ट्री जेके असां ॻाल्हि करे आयासीं उन में 3 नंबर ते तव्हांजी सेक्स इंडस्ट्री 3 नंबर ते थी अचे। उहा सेक्स इंडस्ट्री एतिरी छो वधी, एतिरी छो नुमाया थी? छो जो उन में मुनाफ़ा आहिनि, ऐं रियासत जेका चाहे थी त औरत सिर्फ़ु हिकिड़ी जिन्सी आहे, सिर्फ़ु हिकिड़ी जिन्सी शक्ल में ई आहे, त उनखे ईअं थो सम्झो वञे, छो जो उहा हिकिड़ी जिन्स थी रखे ऐं उनजा जेके उभारिया था वञनि उहे इहे मखसूस उभारिया था वञनि। ॿियो इन खां अलावा ॿियो छा आहे? न औरत हिकु माना मूंखे अच्छा इन खां अलावा चयो हूंदो आहे त इस्लाम में त पोइ बि औरत खे कुझु हक़ ॾिनल आहिनि, पर छा उहे हक़ मूंखे हिकु औरत जी शक्ल में ॾिनल आहिनि, या मूंखे कंहिं पीउ, कंहिं भाउ, कंहिं ज़ाल या कंहिं माउ सां मिलाए करे ॾिना विया आहिनि? मुंहिंजी हिकु इंफ़रादियत किथे आहे? जॾहिं मूंखे हिकु इंफ़रादियत, जॾहिं मूंखे हुन में ॾिठो ई नथो वञे त पोइ औरत उते नारी उते सिर्फ़ु वेगाणत जो ई शिकार थी थिए। पोइ उहा नारी जे पाण खे कॉस्मेटिक्स में न ॻोल्हींदी त पोइ या त असांखे इन बुज़ परस्तत में ॻोल्हे थी सघे। इन खां अलावा मीडिया की तव्हां हर तव्हां एड ॾिसो, उन में तव्हांखे हिकु ठहियलु ठुकियलु छोकिरी मिलंदी, उन में जेके घर वेठल छोकिरियूं आहिनि उन्हनि जा हू ख़्वाब ठाहींदियूं आहिनि त ॾिस तुंहिंजा वार अहिड़ा हुजणु घुरिजनि, तुंहिंजो मुंहुं अहिड़ो हुजणु घुरिजे, तुंहिंजा चप, तुंहिंजो जेको सॼो स्टाइल आहे तोखे अहिड़े नमूने सां ॻाल्हाइणु घुरिजे। ऐं इन खां अलावा असांखे जेका औरत जी जेको तव्हां एड्स ॾिसंदा उन में तव्हांखे हर औरत या त कॾहिं कंहिं ॿार सां मिलंदी, त कॾहिं उहा कंहिं ॿार जे लाइ चवे थी त मेरे लिए तो तुम ही दुनिया हो, माना उन ॿार खे ॾेखारे थी त मुंहिंजे लाइ सिर्फ़ु मुंहिंजो कमु इहो आहे त सिर्फ़ु मां इन जी पालना कयां। इन खां अलावा रियासत छा आहे समाज में, छा थो थिए, इन सां मुंहिंजो को बि तालुक़ु नथो वञे। इन में हिकिड़ो आर्टिकल लिखियो आहे जेको आहे हिकिड़ो स्टेटस ऑफ वुमेन, उन में ॿुधाए थो, मुंहिंजो नालो मूंखे हाणे साइड में नथो अचे, नोट्स पिया आहिनि हिते, त उन में चवे थो त असां वटि पाकिस्तानी समाज में, पाकिस्तानी रियासत में हिकु औरत जो स्टेटस तॾहिं तय थींदो आहे त उहा ॿार केतिरा पैदा थी करे सघे, ॿारनि मां बि उहे पुट केतिरा पैदा थी तय करे सघे, उहो स्टेटस तय थो करे उन औरत जो। पोइ उहा औरत खे उन जेको ख़ानदान में जंहिंमें आहे उन में बि उनखे मज़बूत थो करे, उहा जेका केतिरा ॿार पैदा थी करे सघे, केतिरा पुट पैदा थी करे सघे, उनजो जेको उनखे मज़बूत थो करे उनजे रिश्ते खे हिकु ख़ानदान में। अच्छा, इन खां अलावा असांखे इहो ॿुधायो वेंदो आहे त जेका औरत आहे उहा सिर्फ़ु डेकोरेशन आहे, उनखे रुॻो डेकोरेशन ताईं रखिणो आहे। इन खां अलावा जेके बि मां हिते ॿुधाईंदी हलां त असां हमेशह जेको फैमिली जो जेको मां हिते ॿुधायां थी जेको मेन आहे, छो जो इन फैमिली की इहो जेको फैमिली जो हिकिड़ो आहे, जेको हिकिड़ो असां वटि ॾाढो ई हिकिड़ो होली में असांखे नज़र ईंदो आहे, उहो मूंखे उहो गुलाम जी सूरत में ईअं इन जे करे नज़र न ईंदो आहे छो जो ॾाढो डेकोरेटेड फॉर्म आहे, उहो ॾाढो डेकोरेटेड फॉर्म आहे। उन में मुंहिंजे लाइ इहो ॿुधायो वेंदो आहे त ॾिस ॿाहिरि तुंहिंजे लाइ हिकिड़ो सही माहौल कोन्हे, ॿाहिरि अहिड़ा मर्द कोन्हनि, ॿाहिरि अहिड़ो समाज आहे त तूं ॾाढी सुखी आहीं जो तूं इन घर में हुजी। पोइ हिते वरी असांजे लाइ जेको असांजो जेके असांजा नाले ठेकेदार आहिनि, हिते मज़हबी हुजनि या पोइ नेशनलिस्ट हुजनि या पोइ असां पाण ई हुजूं,
उते असांखे इहो चयो वेंदो आहे त ॾिसो असांजे हिते फैमिली वारो जेको कॉन्सेप्ट आहे उहो केॾो मज़बूत आहे बनिस्बत वेस्ट जे। इहे अक्सर असांखे मज़हबी जेके रुझ पर आहिनि उहे असांखे मिसाल ॾींदा आहिनि। पर हिकु अहिड़े समाज में जिते औरत खे जे हुनखे हिकिड़ो तलाक याफ़्ता जे हुनखे स्टेटस मिली वञे त पोइ उहा औरत किथे बि उहा पाण खे महफ़ूज़ न सम्झंदी आहे। त उहा चवंदी आहे त मूंखे जो इहो तलाक याफ़्ता स्टेटस मिले इन खां भलो आहे त भले ॿ चारि मुचड़ा ई खाई छॾियां। इहो ईअं अच्छा। इन खां अलावा असां जेको आहे हाणे जेको मां थोरो पंहिंजे अॻिते वधां उहो इन जे करे त जेका औरत जेको असांजो डोमेस्टिक लेबर या जेके असांखे फ्री सर्विसिस मौजूदु आहिनि जेको रियासत चाहे थो त इहा इन ई शक्ल में हुजे। पर उते असां ॾिसूं था त वेस्ट पोइ बि औरत जे मामले में थोरो घणो असांखे आज़ादु नज़र थो अचे। पर उहा आज़ादी बि छा, उहा आज़ादी बिल्कुलु हितां जी औरत खां बिल्कुलु आज़ादु आहे। मां बिल्कुलु एडमिट कयां थी छो जो उतां जी औरत खे हिकु ख़ुदमुख्तियार या उतां जा जेके लीगल राइट्स आहिनि उन्हनि खे इहो हक़ थो ॾिनो वञे त जॾहिं बि उन ते को घरेलू तशदुद थो थिए त उनजी रिपोर्ट थी थिए। पर असां वटि उन्हनि जो को बि अहिड़ो असांखे नज़र नथो अचे। इन जा जेके हिकिड़ा मेन जेके आहिनि जेके माना मां जेके मटीरियल चवां त उहे छा बेसिस आहिनि उहे इहे आहिनि त का बि सियासी मूवमेंट औरत में पैदा न थी सघे। औरत जेके घरेलू आहे उहा बसि घरेलू ई रहे। ॿियो मूं वटि कंहिं बि हिन रियासत ते कंहिं बि अहिड़ा लीगल लॉस न ॾिना आहिनि औरत खे। छो जो असां वटि इहो जेको औरत जो जेको अचे थो न जेको इस्तेसाल उहो मज़हब में थो अचे। त पोइ उते असांखे इहो ॿुधायो वेंदो आहे त जे औरत ते मर्द जे ॿ चारि हथ हणी बि वरितई जे हुन ते घरेलू तशदुद बि करे वरितई त जेको औरत आहे उहा जीअं त जे वञी करे रिपोर्ट बि कराईंदी त उतां जा जेके वेठल जेके पुलिस वारा आहिनि उन ते अहिड़ा सवाल उथारींदा या सभ खां वॾी ॻाल्हि त उनखे तशदुद सम्झो ई न वेंदो। अॼु हर हिकिड़ी रिपोर्ट मूजिबि हर टी औरत पाकिस्तान हर टिनि औरतुनि में ॿ तशदुद जो शिकार थी थियनि। मां वरी वधायां थी त तशदुद जो शिकार सिर्फ़ु हिकिड़े फिज़िकल रेप जी शक्ल में नथो थी सघे, हिकिड़ो साइकोलॉजिकल हिकिड़ो मार जी सूरत में बि थी थो सघे जेका औरत कॾहिं बि वञी करे पुलिस ताईं न ॿुधाईंदी। उहा इन जे करे न ॿुधाईंदी छो जो असांखे इहो लीगल राइट ई नाहे मिलियल। इन जो मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां। 2009 में जेको डोमेस्टिक वायलेंस ते जेको बिल हिकिड़ो पार्लियामेंट में रखियो वियो उहो बिल अञा बि पास न थियो जंहिंमें इहो लिखियो वियो त जेका औरत आहे उहा ख़ुदमुख्तियार आहे उन ते जेको तशदुद थींदो उहा वञी करे उहा रिपोर्ट कराए थी सघे। पर उतां जा जेके वेठल उते जेके पार्लियामेंट में वेठल आहिनि उहे चवनि था त माना उते हाणे एतिरो बि हक़ न हुजे त मां औरत खे हिकिड़ी चमाट हणी सघां। माना असां इहो पंहिंजो हिकिड़ो इख़लाक़ी मज़हबी हक़ था सम्झूं। ऐं मां जॾहिं हितां घिटी खां हाणे ॿाहिरि ईंदसि हितां जेके मुंहिंजे हिकिड़ो जेको नज़र हूंदियूं जेको हिकिड़ो ॾिसण जो हिकिड़ो अंदाज़ हूंदो उहो बि उन्हनि जो इख़लाक़ी मज़हबी ऐं इन्हनि क़दरनि ते हूंदो त हिनखे ॾिसणु ॾाढो लाज़मी मलज़ूम आहे। ऐं हिते इहे तव्हां पाण ई तव्हां सम्झी था सघो त इहो छो आहे ऐं जेको औरत आहे उनखे हिन में छो थो ॾिठो वञे। तव्हांखे इहो न विसारणु घुरिजे त जेको रशियन जेको रेवोल्यूशन जेको इनकलाब आयो उन में औरत ॾाढी अॻिते हुई ऐं जेको सोवियत यूनियन जेको इनकलाब खे जेको अॻिते वधाइण वारी हुई उहा बि कंहिं हद ताईं औरत हुई। 2 लख औरतुनि जी जेका रैली थी निकिरे उहा उनखे ओस ताईं वञी पहुचाए थी ज़ात ताईं। पोइ जे अॼु तव्हां इहो सम्झो था त जे तव्हां नारीवाद तहरीक खे हिकु अहिड़ी मुंज़िम तहरीक न ठाहींदव त पोइ छा मां सम्झां त मुंहिंजी आज़ादी या इन समाज इन तबक़ाती समाज जी आज़ादी मुमकिन आहे। ऐं हिते इहो सम्झणु तबक़ाती माना मिसाल जे तौर ते सुभाणे सोशलिज़म अची वियो त औरत आज़ाद थी वेंदी न आहे। असांजा जेके रवैया हिकिड़ा ठहियल आहिनि हिकिड़ा पर्टिकुलर रवैया ठहियल आहिनि जंहिंमें औरत खे हिकिड़ी ॿी शहरियत जे तौर में ॾिठो थो वञे जिते औरत खे हिकिड़ी सिर्फ़ु लसानी तौर ते ॾिठो थो वञे जिते औरत खे सिर्फ़ु हिकिड़े घरेलू कमनि ताईं रखियो थो वञे। छा उहे रवैया अची वेंदा? छा उहे रवैया बदिलजी वेंदा? न, इहो ईअं न थींदो। इहो जॾहिं मां इहो सम्झंदसि त हा मूंखे पंहिंजी तहरीक मूंखे पंहिंजी नारीवाद तहरीक अॼु ई ऐं वुमेन बेसिस वुमेन इशूज़ ते खणणी आहे त पोइ मां इहो सम्झंदसि त
त मुंहिंजो ऐं मां जॾहिं हिकु नारी जो सवाल खणी करे माना पंहिंजी ॻाल्हि रखंदसि त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे त मां उहो सोशलिज़म जी तरफ़ ई थी वञा, छो जो मुंहिंजा जेके बुनियाद आहिनि उहे त हिकिड़े पिदरशाही समाज में आहिनि, उहे त हिकिड़े तबक़ाती समाज में आहिनि। त जॾहिं मां पंहिंजी वेड़ अॼु जे फेमिनिस्ट या वुमेन जे बेसिस ते कंदसि त इन जो मतिलबु इहो ई हूंदो त मां हिकिड़ी सोशलिज़म वारी राह ते थी वञा। अच्छा, जेके नारीवाद तहरीकूं असां ॾिसूं था उहा हिकु नारीवाद तहरीक छो आहे, माना छा आहे नारीवाद तहरीक? उनमें जेका नारीवाद तहरीक आहे उहा चवे थी त नारी खे पूरा हक़ ॾिना वञनि। मां इहो नथी चवां त मूंखे हिकु मर्द जेतिरा हक़ खपनि, छो जो मर्द त हिकु इस्तेसाल हिकिड़ो मूंखे इस्तेसाल जी शक्ल में बि नज़र थो अचे, हिकु उहो मर्द जेको मुंहिंजे अंदरि कमु थो करे। जॾहिं मां कंहिं ऑफिस में वेही करे कमु थी कयां त उते उहो मर्द उन ते लाज़िम थो थी वञे त उहो मुंहिंजी माना उहो मुंहिंजे हेठां में रहे, उहो मुंहिंजो महकूम थी करे रहे। त पोइ छा मां हिकु मर्द जा हक़ थी चाहियां? न, मां हिकु इंसानी हक़ थी चाहियां, हिकु जेके शहरी खे हक़ हुजणु घुरिजनि, हिकु सही ज़िंदगी गुज़ारण जा हक़, हिकु सिक्योर लाइफ गुज़ारण जा हक़। ऐं मां इहो सम्झां थी त जेको हिन रियासत में नामुमकिन आहे। इन खां अलावा अच्छा ॿियूं जेके नारीवाद तहरीकूं जेके हलनि थियूं उहे माना उनमें मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं नारीवाद तहरीकूं रहियूं आहिनि। हिकिड़ी लिबरल फेमिनिज़म रही आहे, हिकिड़ी रेडिकल फेमिनिज़म रही आहे, ऐं हिकिड़ी मार्क्सिस्ट फेमिनिज़म रही आहे। नारीवाद तहरीक जेका चवे थी त मूंखे पूरा हक़ खपनि, लीगल सोशल ऐं जेको मुंहिंजो जेंडर जी बेस ते इस्तेसाल थो थिए सिर्फ़ु इन जी बुनियाद ते त मां हिकु औरत आहियां उनजो इस्तेसाल न थिए। उनमें लिबरल फेमिनिज़म इहो थी उहो इहो सम्झे थी त जे हिकु औरत खे जेका तालीम मिली वई, जे माना उनखे हिकिड़ा जे उहा सियासत ताईं अची वई त उहा माना आज़ादु थी वेंदी। उहा इहा जेका उनजा जेके औरत जी जेके ग़ुलामी जा जेके बुनियाद आहिनि, लिबरल फेमिनिज़म उन्हनि बुनियादनि ते नथी वञे। उहा सिर्फ़ु इन ई रियासत यानी समाज में चाहे थी त जे औरत पढ़ी लिखी वञे, जे थोरो अॻिते अची वञे त उहा आज़ादु थी वेंदी। उनजो मिसाल मां तव्हांखे हाणे ॾेई आयसि त मां बि हिकु पढ़ियल लिखियल आहियां, पढ़ियल लिखियल घर में रहां थी, पर अॼु मुंहिंजो इस्तेसाल हिकु डेकोरेटेड फॉर्म में थिए थो जिते मूंखे ॿुधाए थो वञे तूं त ॾाढी आज़ादु आहीं, ऐं जेको मूंखे जेको ॿियो माण्हू ॾिसंदो त सम्झंदो वाकई ॾाढी त आज़ादु आहे, जो ईअं ॻाल्हाए थी, ईअं घुमे थी, ईअं फिरे थी। पर मां केतिरी इस्तेसाल जो शिकार आहियां, उहो इहो जेको समाज, इहो जेको पिदरशाहीअ जा जेके बुनियाद विधियल आहिनि उहो ॿुधाए थो। ॿी जेका रेडिकल फेमिनिज़म आहे उहा चवे थी त मुंहिंजो जेको दुश्मन आहे उहो मर्द आहे। जे मां इन मर्द जे ख़तमु थी वियो या जे मर्द जी जे माना पूराई में अची वियसि त पोइ मूंखे सॼा हक़ मिली वेंदा। जे मर्द ई मुंहिंजो दुश्मन हुजे हा त पोइ इहा रियासत या जेका मीडिया हलाए थो इहो मर्द थो हलाए। इहो जेको निसाब हिकिड़े क़िस्म जो तय थो थिए, जेको हिकिड़ो निसाब थो ॾिनो वञे जंहिंमें औरत खे ॾाढो मासूम, ॾाढी नरमो नाज़ुक थो ॾेखारियो वञे। उहो भले सिटी स्कूल जो 4th क्लास जो बुक तव्हां छो न खणी ॾिसो, तव्हांखे उते बि औरत जी हिकिड़ी ई शक्ल ॾेखारी वेंदी जेका नाज़ुकत वारी में हुजे, जेका ज़नाननि में हुजे, जेका हिकिड़ो ज़नानो असां वटि सम्झो वेंदो आहे। उते मां इहो नथी सम्झां, उते मुंहिंजो जेको दुश्मन आहे उहो मर्द बिल्कुलु आहे, पर उहो जेको बुनियाद ते थो करे उहा रियासत थी करे। सिमोन पंहिंजे इंटरव्यू में चवे थी त मूंखे ॿिन्हिनि सां वेड़ करणी आहे, मूंखे रियासत सां बि वेड़ करणी आहे, मूंखे मर्द सां बि वेड़ करणी आहे। हिते मार्क्सिस्ट फेमिनिज़म इहो थी सम्झे त मूंखे हाणे जे मां इहो सम्झां त मुंहिंजो जेको सॼो जो सॼो जेको मवाद थो पैदा करे या जेको मूंखे इस्तेसाल थो करे उहो त मर्द थो करे। पोइ छा मां इहो सम्झां थी त जेको तबक़ाती बुनियाद बीठल आहिनि, जेके हिकिड़ा वॾा जेका रियासत बीठल आहे, उनजो छा मां अकेले सिर हिकु नारीवाद अकेले सिर उनजो भंडाव करे थी सघे, उनजो मुंहुं ॾेई थी सघे? उते असांखे ॿिन्हिनि खे मिलाए करे हिकिड़ो जेको वर्किंग क्लास हूंदो उन में जेका नारीवाद बि हूंदी, उन में जेके मर्द बि हूंदो, उहे जॾहिं मिली करे जॾहिं मुनज़म थींदा ऐं पोइ जॾहिं पंहिंजी तहरीक हलाईंदा त पोइ ई असां इन रियासत जा जेके मुआशी, जेके सियासी ऐं जेके मटीरियल बेसिस प्रोवाइड थो करे औरत खे ग़ुलाम रखण जा, उन्हनि खे तोड़े थी सघे। त इन में जेका असां ॿियो वरी इहो सम्झो वेंदो आहे जेको ख़ासि करके हिकु छोकिरी जंहिंखे आज़ादी मिली वई, फेमिनिज़म मिली वई, त पोइ उहा हाणे ॾाढी माना उहा त हर इख़लाक़ी क़दरनि खां ॿाहिरि निकिरी वेंदी,
छो जो असांखे एतिरो उते होली थो ॾेखारियो वञे त असां इन ते सवाल ई न उथारियूं। उते ई मां वरी वापसि कॉग्निटिव फोर्स ते ईंदसि। असांखे सिर्फ़ु इन में इन केतिरो मज़बूत इन जे करे थो कयो वञे, इन कॉग्निटिव फोर्स केतिरो मज़बूत इन जे करे थो कयो वञे छो जो मां उन रियासत ते सवाल ई न उथारिया, उन ॿोलीअ ते, उन निसाब ते, ऐं जेको मुंहिंजो घरेलू तशद्दुद थो थिए मां उन ते सवाल न उथारिया। असां कोरियन हुजे, वियतनामी वुमेन हुजे, तव्हांजी जेके बि क्यूबन मूवमेंट हुजे, तव्हांजी बांग्लादेशी मूवमेंट हुजे, उन्हनि में जॾहिं औरतूं जॾहिं मुनज़िम थियूं आहिनि त पोइ ई असां इन रियासत जो सही तरीक़े सां वेड़ या उनजो उनजे इस्तेसाल खे असां ख़तमु करे सघिया आहियूं। औरत खे हमेशह हीणो करे ॾेखारणु, माना मां हिकु हमेशह ग़ुलाम ई आहियां, मां हिकु मूंखे ईअं करे ॾेखारणु त तूं छा करे सघंदी आहीं, तूं हिकु उहा औरत जेका चार इन रिश्तनि में थी अचे, उहा जे इन्हनि मां निकिरी वेंदी त पोइ उहा औरत या त कशमियाणी हूंदी या त उहा ॾाढी ख़राबु औरत हूंदी। जेको सुठो जेके ख़राबु जा जेके असां वटि जेके हलिया वेंदा आहिनि, जेके हिकिड़ा नज़रिया था ठाहिया वञनि, उहे मूंखे हिते हीणो करण जे लाइ ठाहिया था वञनि। इन जे करे असां ॾिसूं था त हिते असां वटि को बि एम्प्लॉयमेंट जो क्वेश्चन, हिते असां वटि अनएम्प्लॉयमेंट माना बेरोज़गारी औरतुनि जो सवाल कॾहिं बि न रही आहे। बेरोज़गारी सवाल रही आहे, औरत मर्दनि जो सवाल रही आहे। अच्छा, ॿियो जेको हिते माना हिते जेके नारीवाद तहरीकूं आहिनि उहे एतिरी मुनज़िम छो न आहिनि, या मां जेके माना एतिरा जेके गैंग रेप विषय पे मां ॾिसां थी, जेको मां पंहिंजो तशद्दुद ॾिसां थी, उन में जेका सिंधी औरत आहे उहा इन्हनि जूं माना पूरी उन जूं तहरीकूं छो न वधी सघियूं आहिनि, या उन्हनि खे सम्झे छो न थी। उनजो हिकिड़ो सभ खां जेको मेन मूंखे लॻंदो आहे उहो हिकिड़ो त इहो त हिते हिकिड़ा सेक्युलर रियासत कोन्हे। असां वटि हिते जेके बि क़दर था अचनि उहे हिन मज़हबी में था अचनि, ऐं जिते मुंहिंजे लाइ उहा ई मुंहिंजी जेका डेकोरेटेड फॉर्म ऑफ फैमिली आहे उहा ॾाढी ई एतिरी त मज़बूत आहे जो मां पाण न चाहींदसि त मां वञी करे उन्हनि खे ॿुधाए सघां। इन जो मां तव्हांखे हिकिड़ो जेको पाकिस्तानी समाज ऐं सकाफ़ती गुटनि में राइटर लिखे थो त उतां माना हिकिड़ो सर्वे करायो वियो, उतां जी औरतुनि खां पुछियो वियो त तव्हां ते हिकु तशद्दुद थो थिए, छा तव्हां चाहींदव त तव्हां माना जे तव्हांखे इहा चॉइस ॾिनी वञे त तव्हां ॿियो मर्द पे कयो त छा तव्हां चाहींदव? उन्हनि चयो न, बिल्कुलु बि न। माना उन्हनि जे लाइ इहो हिकिड़ो इज़त जो सुवालु आहे, ऐं जेका औरत ईअं चई वञे त उहा शर्म जे दाइरे मां निकिरी वञे, हिकिड़ा जेके शर्म जा दाइरा तय थियल आहिनि उन मां निकिरी वेंदी। त हिकु औरत एतिरो एतिरे तशद्दुद जे बावजूदि बि चाहे थी त मां इन्हनि रीतुनि रस्मुनि इन्हनि रिवाजनि मां न निकिरां, त उते असां ॾिसूं था त इहा रियासत ई केतिरी मज़बूत थी बीठल आहे त औरत एतिरे तशद्दुद जे बावजूदि बि इहे सवाल नथी उथारे। ॿियो, कानूनी कहिड़ा हक़ मिलियल आहिनि? जॾहिं औरत वञी हलो ठीकु आहे, कंहिं औरत सां रेप थी वियो, उहा निकिरी बि वञे, जेको उन्हनि ताईं वञी पहुचे बि वञी करे, अहिड़ा पैनल्स वेहनि था, अहिड़ा सवाल पुछा था वञनि जो औरत पाण ई उहा नथी चाहे त मां हिकिड़ी अहिड़े नमूने सां मूंखे उन्हनि जी नज़रुनि में मूंखे किरायो वञे। तव्हां अहिड़ा लीगल राइट्स त पैदा कयो जो जॾहिं औरत तव्हां वटि अचे त उहा हिकिड़ी सिक्योर फॉर्म में अची करे ॿुधाए, जेके बि असां वटि न आहिनि। ऐं नारीवाद तहरीक उते जेका सिंध जी आज़ादी आई बि त उहा शायदि मर्दनि जी आज़ादी हूंदी, जो मूंखे औरत नज़र नथी अचे। ऐं असां पाण रियासत त बिल्कुलु आहे, पर असां पाण केतिरो उन में अॻिते था वधूं, लेफ्ट हुजनि नेशनलिस्ट हुजनि, उहे पाण पंहिंजी औरत खे केतिरो टाइम था ॾियनि, उनखे वधाइण में केतिरो टाइम था ॾियनि। का बि सियासी मूवमेंट असां वटि पैदा न थिए, का बि सियासी मूवमेंट उते असांखे कॉमेडी लाइ मिसाल लाइ असां वटि छो न इहे जेको पौड़ियत जो सुवालु आहे उहो उथारे थो वञे, असां वटि छो न औरत जो सुवालु उथारे थो वञे। अच्छा, ॿियो जेको हिकिड़ो मां लास्ट ते ॿुधाईंदसि, जेको मर्द आहे उन वटि हिकिड़ो हिकिड़ो जेको सुपीरियरिटी जो जेको कॉम्प्लेक्स आहे न, हिकिड़ो जेको महबूबियत जो, उहो अची वियो आहे। आका बि पंहिंजी आकाई जो ग़ुलाम हूंदो आहे, आका बि पंहिंजी आकाई जो ग़ुलाम हूंदो आहे। हिते मर्द पंहिंजी जेका हिकिड़ी सुपीरियरिटी जेको कॉम्प्लेक्स खणी वेठो आहे, उनजे लाइ इहो लाज़िम आहे त जेका औरत हूंदी उहो उनखे हमेशह हिकिड़ो इंफीरियरिटी में ॾिसंदो, उनखे हेठि में ॾिसंदो, या उनखे हेठि में उनखे हर तरह सां हेठि करण जा इक़दाम वठंदो।
रियासत असां ॾिठोसीं उन जा जेके सियासी मवाद आहिनि जेके उन जा जेके उनखे फ़वाइद मिलनि था पर उते जेके मर्द खे जेके फ़वाइद मिलनि था उहे उन जो जेको साइकोलॉजी हिकिड़ी जेका ठहियलु आहे उहा उनजी मुनज़िम थी थी वञे त मां महकूम आहियां मां उनजो हाकिम तबिको आहियां जेका औरत आहे उहा मुंहिंजी महकूम आहे ऐं ॿियो उनखे मटीरियल बेसिस प्रोवाइड था थी वञनि। हिते कॉमरेड लेनिन ॾाढो भले अंदाज़ में ॿुधायो या जेका सिमोन आहे उहा ॾाढे भले अंदाज़ में थी चवे त जॾहिं असां जेको डोमेस्टिक लेबर आहे जॾहिं असां उनखे सोशलाइज़ कंदासीं जॾहिं इहो मर्द ऐं औरत जे जेको डिवीज़न ऑफ लेबर जेको जेके कम जी जेका विछ थियल आहे त हीअ कमु मर्द माना ॿाहिरि जा कमु मर्द कंदो घर जा कमु औरत कंदी जॾहिं असां इहे सोशलाइज़्ड कंदासीं त पोइ ई असां कुझु अहिड़ा इक़दाम खणी सघंदासीं हिन सां पिदरशाहीअ जो ख़ात्मो करे सघूं ऐं असां इन तबक़ाती जदोजहद जो ख़ात्मो करे सघूं। मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त अॼु जेका औरत जी जेका असां इहा शक्ल था ॾिसूं उहा इन तबक़नि जे वजूद में इन तबक़ाती जदोजहद में ई आई इन तबक़नि जे वजूद में अचण सां ऐं जॾहिं औरत खे जॾहिं हिकिड़ी प्रॉपर्टी थो ठाहे वञे जॾहिं हिकिड़ी ज़ाती मिल्कियत थो ठाहे वञे त पोइ ई असांखे नज़र थी अचे। कॉमरेड जेके सवाल आहिनि तव्हां उहे पुछी था सघो। ऐं गैर तबक़ाती समाज में औरत जो कहिड़ो स्टेटस हूंदो आहे। ऐं हुन खां पहिरियों सवाल आहे तबक़ाती समाज ऐं गैर तबक़ाती समाज में औरत जो कहिड़ो स्टेटस हूंदो आहे। ऐं हिकिड़ो ॿियो सवाल हिन सां गॾोगॾु ई आहे समाजी रिश्तनि जो तइम पैदावार औज़ार तय कंदा आहिनि त पोइ छा असांजे समाज में पैदावारी औज़ारनि जी ओसर नथी आहे जो औरत अञा आज़ाद न आहे। हाँ बिल्कुलु असांजो जेको समाजी जेके रिश्ता आहिनि उन्हनि जा हिकिड़ा पैदावारी औज़ार आहिनि उन्हनि जे पोयां जेको थोरो पैदावारी जेके हिकिड़ा सरिश्ता ठाहिनि था उन्हनि पैदावारी औज़ारनि जी बिल्कुलु असर थी आहे। असां ॾिसूं था त तबक़ाती समाज में जेके असां वटि जेके प्रोडक्टिव फोर्सिस रहिया आहिनि उहे हिकिड़ा ॿिया रहिया आहिनि ऐं उन्हनि प्रोडक्टिव फोर्सिस जी बुनियाद ते जेका समाजी बिहत रही आहे औरत जी ऐं जेको हुनजो इस्तेसाल रहियो आहे उहो मुख़्तलिफ़ रहियो आहे उहो ईअं मुख़्तलिफ़ रहियो आहे त उते हुनजो कमु सिर्फ़ु एतिरो आहे त उहा ॿार केतिरा पैदा कंदी ऐं उहा औरत उहा मर्द खे सिर्फ़ु हिकिड़ो सेक्स प्रोवाइड कंदी हिकिड़ी जिन्सी सूरत में प्रोवाइड कंदी। पर जॾहिं हिकिड़ा पैदावारी औज़ार जॾहिं असां रियासत जॾहिं सरमाएदारी दौर अचे थो त उते पैदावारी औज़ार बिल्कुलु तब्दील थियनि था त उते जेका औरत जो जेको इस्तेसाल थिए थो उहो हाणे ॿी शक्ल में थो थिए। उहो इस्तेसाल कीअं थो थिए त हू मंडी में त वठी आया हू उनखे जेका इंडस्ट्री आहे उन में त बिल्कुलु वठी था अचनि पर उनजी जेका माना उनखे घटि ओजू ॾियणु माना उनखे घटि वेजिस ॾियणु ऐं ॿियो उन ताईं इहो करणु त हलो उहा वेजिस त उनखे मिली वेंदियूं पर उते सेक्स इंडस्ट्री बि त आहे उते औरत जा उहे जेके समाजी पैदावार जेके इंडस्ट्रीज़ ते था थियनि उते औरत जो असांखे इहो बि त इस्तेसाल नज़र थो अचे त मां इहो कीअं सम्झां त उहे पैदावारी औज़ार जेके हिकिड़े इस्तेसाल या हाणे जेके पैदावारी औज़ार आहिनि न उहे असांजे समाजी रिश्तनि सां नथा मेलाप में अचनि तॾहिं ई असां चऊं था कि हिकिड़ा समाजी रिश्ता जॾहिं ॿिया थींदा त पोइ हिन औरत जी आज़ादी जेका औरत खे आज़ादी आहे उहा मुहैया थी सघंदी। जेका हीअ समाजी पैदावार आहिनि जेके समाजी औज़ार आहिनि उन में औरत खे सिर्फ़ु हीरो थो ॾेखारियो वञे। जॾहिं असां हुते मीडिया जा औज़ार ॾिसूं था पैदावारी औज़ार सिर्फ़ु असांखे फील्ड में न नज़र ईंदा आहिनि हिकिड़ा साइकोलॉजिकल बि त औज़ार आहिनि हिकिड़ा जेके माना मुंहिंजी हिकिड़ी साइकोलॉजिकल जेके औज़ार आहिनि ऐं उन्हनि औज़ारनि में त मां हर जॻह ते हीणी आहियां उहा तव्हांजी तालीम हुजे तव्हांजी ॿोली हुजे तव्हांजी मीडिया हुजे उन्हनि में त मां हर जॻह ते हीणी आहियां। त अहिड़ा पैदावारी औज़ार जेका सरमायादारी आहे उहा पंहिंजे मफ़ादनि जे लाइ तय थी पंहिंजे मफ़ादनि लाइ यूज़ थी करे जेके असांखे सेक्स इंडस्ट्री 3 नंबर ते नज़र थी अचे ऐं हुन खां अलावा जेका असां मीडिया ॾिसूं था उते ॿियो जेको तबक़ाती समाज
ऐं गैर तबक़ाती समाज में औरत जो कहिड़ो स्टेटस हूंदो आहे, तबका थियनि कीअं था, हेव्स एंड हैव्स नॉट वारी कंडीशन, ठीकु आहे। माना हिकिड़े जो तव्हां इस्तेसाल था कयो ॿिए ते। हाणे जॾहिं तव्हांजो समाज बीठल ई तबकनि ते आहे त उन समाज में औरत खे कहिड़ी आज़ादी हूंदी। मां इहो नथी चवां त जेका हिते सिमोन ॾाढे भले अंदाज़ में सम्झायो आहे त जेके तबकनि माना हिकिड़ो जेको बुर्जुआज़ी तबको आहे उनजी औरत जा इस्तेसाल ॿिए नमूने जा आहिनि, हिकिड़ी जेका वर्किंग क्लास जी औरत हूंदी उनजा इस्तेसाल ॿिए तरीक़े जा आहिनि। मिसाल जे तौर ते जेका बुर्जुआज़ी जेका औरत आहे उनजे लाइ उहा जेका रियासत आहे उहा त उनखे इस्तेसाल नथी बणाए, छो जो उहा त पाण हिकिड़ी रियासत जी शक्ल में उन वर्किंग क्लास जी वुमेन खे हीरो ऐं ग़ुलाम ऐं उनखे जेको इस्तेसाल करे थी। त जेका तबका ऐं इन तबकनि जे ई शुरूआत में तबका ठहनि कीअं था, जॾहिं तव्हां प्राइवेट प्रॉपर्टी खे ओन था कयो, जॾहिं तव्हां ज़ाती मिल्कियत खे ओन था कयो ऐं उन ज़ाती मिल्कियत ऐं उहा ज़ाती मिल्कियत केरु थी थिए, उहा पहिरीं ज़ाती मिल्कियत जी जेका शक्ल थी थिए उहा औरत थी थिए। त अहिड़नि तबकनि में जिते हिकिड़ो तबको मथे आहे, हिकिड़े तबके जो इस्तेसाल थो थिए त उन में औरत बिल्कुलु मूंखे हीणी नज़र थी अचे। गैर तबकाती समाज जेको असां जेको कम्युनिस्ट जेको फेमिनिस्ट जेके मार्क्सिस्ट फेमिनिस्ट जेके चवनि था, जेके सोशलिस्ट जेके चवनि था, माना सोशलिस्ट जेको हिकिड़ो ट्रांज़िशन फेस मां गुज़री करे जेको कम्युनिस्ट ताईं वेंदो, त उहे जेके गैर तबकाती आहिनि उन्हनि में पंहिंजो हिकिड़ो महकूम तबको ॿिए जो इस्तेसाल न, माना जेको हिकिड़ो हाकिम तबको आहे उहो महकूम तबके जो इस्तेसाल नथो करे, हुनजो इस्तेसाल नथो करे। ॿिया जेके अच्छा औरत जी समाजी पैदावार में भाईवारी मां छा मुराद आहे, हिकिड़ो असां जीअं त समाजी बिहक या मां हिकिड़ो समाजी वजूद आहियां, हुन में मुंहिंजो स्टेटस कीअं तय थींदो आहे त मुंहिंजी समाजी पैदावार केतिरी आहे, मां जेका हिकिड़ो समाजी पैदावार में केतिरी भाईवारी थी रखां, मुंहिंजी इनकम केतिरी आहे, मां सोशल प्रोडक्शन में केतिरो अॻियां आहियां। उन में असां मिसाल वठी वरितो आहे त जेका औरत आहे उनजी जेका समाजी प्रोडक्शन में असांखे या त होम बेस्ड वर्कर्स में नज़र थी अचे या त असांखे अहिड़नि शोबनि में नज़र थी अचे जेके असां फेमिनिन शोबा चवंदा आहियूं। मिसाल जे तौर ते हिकिड़ी नंढी उस्तानी जी सूरत में, हिकु डॉक्टर जी सूरत में ऐं अहिड़ी सूरत में, ऐं जे उहा पैदावार में हिसो वठे बि अची त हुनजी इनकम हुनखे घटि थी मिली वञे। त जॾहिं औरत खे अहिड़े नमूने सां समाजी पैदावार मां धिकेलो थो वञे त पोइ उहा ग़ुलामी जी शक्ल में अचे थी। त औरत जी जेका समाजी पैदावार मां मुंहिंजो मतिलबु इहो आहे त जॾहिं ओतिरा ई समाज में ओतिरो ई भरपूर हिसो वठंदी जेको हिकिड़ो इंसान या हिकिड़ो शहरी खे वठणु घुरिजे ऐं वेगाणो खां मथां थी वठणु घुरिजे, जंहिंमें मुंहिंजे लाइ सिर्फ़ु मुंहिंजी फैमिली ई सभु कुझु न हुजे, पर जंहिंजे लाइ मां इहो सम्झां त मुंहिंजे लाइ इहो समाज त मुंहिंजी फैमिली आहे, जिते मूंखे पंहिंजे लाइ पंहिंजी भेणुनि पंहिंजे भाइरनि जे लाइ जॾहिं मूंखे पंहिंजी आवाज़ उथारणी पवंदी। पर इहा रियासत जेको असांखे न्यूक्लियर फैमिली जो जेको ॾिए थी त मुंहिंजो बसि कमु एतिरो आहे त मां हिन फैमिली खे ई संभालियां। हिकु औरत खे एतिरी आज़ादी छो नथी मिले जेतिरी हिकु मर्द खे आज़ादी मिले थी। मां सम्झां थी त मां हिन जो जवाबु ॾेई आई आहियां त असां वटि अहिड़ा हिकिड़ा समाजी मुआशी असांजा फ़वाइद पोइ आहिनि। कॉम्रेड फैमिली बिल्कुलु कॉम्रेड तव्हां सवाल लिखियो आहे इहो तव्हां सवाल लिखी कॉम्रेड बिल्कुलु फैमिली हुजे, पर इहा फैमिली न हुजे जेका अॼु तव्हां फैमिली ॾिसो था। उहा फैमिली जंहिंमें तव्हां हिक जो इस्तेसाल कयो था ऐं असां वटि फैमिली जो वैसे मतिलबु छा आहे। मिसाल जे तौर ते जेका तव्हां मिल्कियत कमाईंदा रहो उहा जेका तव्हांजी ॿी नसल ईंदी उन में उहा मिल्कियत विझी छॾियो। हिकिड़ी उहा फैमिली जंहिंमें हिकिड़ो तव्हांजो जेको हिकिड़ी जेका हाकिमियत हूंदी उहा सिर्फ़ु मर्द खे ई हूंदी, पर उहा फैमिली जिते तव्हां सोशलाइज़ हुजो, जिते तव्हां इहो न सम्झो त मुंहिंजो कमु सिर्फ़ु मुंहिंजी फैमिली ताईं महदूद आहे, मां पंहिंजे ॿारनि खे कीअं पालां, ऐं हिते तव्हांजी जेका इज़त जेका औरत जी इज़त आहे न त मुंहिंजी जेका औरत हुनजी गैरत जो हिकिड़ो नालो थी वञे उहा हुनजी फैमिली वारी औरत जे लाइ हूंदी आहे। जॾहिं उहे ॿाहिरिनि जी औरत खे ॾिसनि था त उन्हनि वटि उन वक़्तु इज़त जो हूंदो आहे, न उन्हनि वटि गैरत इहा ई रियासत हिन फैमिली खे तॾहिं एतिरो मंज़ूर थी करे त हिकिड़ो त घरेलू कमकार जेको औरत हुनखे तमामु हिकिड़े सुठे नमूने सां मुहैया करे रही आहे रियासत खे, उहे मुहैया थींदा रहनि, जेका हुनजी जेका
हिकिड़ी रियासत जी जेका हिकिड़ी ज़िम्मेदारी हुजे उहा फैमिली बख़ूबी निभाए रही आहे, तॾहिं त मार्क्स हिनखे हिकिड़ो डेकोरेटेड फॉर्म ऑफ एक्सप्लॉइटेशन थो चवे। त जॾहिं असां इन फैमिली मां निकिरूं था जेका हिकिड़ी समाजी जेका जंहिंमें समाजी वधीक हूंदा, त जंहिंमें मां इहो न सम्झां त मुंहिंजे लाइ इहो मुंहिंजी फैमिली सभु कुझु आहे, त पोइ उहा ई फैमिली सही हूंदी। हाँ बिल्कुलु, हिते ॾाढो सुठो हिकिड़ो सवाल उथारियो वियो आहे। त मां सम्झां थो त औरत ख़ुदि पंहिंजो या औरत ई औरत जो इस्तेसाल करे थी, औरत ख़ुदि हेजिटेशन जो शिकार आहे। ऐं सुवाल इहो आहे त हिकु औरत जेका घरेलू आहे उनजी अहिड़ी कहिड़ी टेक्निकल तरबियत कजे जो उहा इन हेजिटेशन मां निकिरे ऐं समाज में बराबरी जो रुतबो माणे या कंहिं सरगर्म तहरीक जो हिसो थी वञे। अच्छा, बिल्कुलु हिकु औरत ई औरत जो बिल्कुलु असां ॾिसूं था त इस्तेसाल करे थी, उहा ससु हुजे उहा माउ हुजे। मिसाल जे तौर ते अॼु मुंहिंजे घर में मुंहिंजी माउ बि इस्तेसाल करे थी त बाबा तूं पढ़ी छो थी, तूं ॿाहिरि छो थी वञी, तुंहिंजो कमु इहो आहे त बसि तूं पढ़ी छॾियो, हाणे तूं पंहिंजी शादी जे लाइ इंतज़ारु कर। सो इहो ईअं छो आहे? मां इहो ॿुधाए आयसि त असां वटि जेके इख़्लाक़ी मयार, जेके इख़्लाक़ी क़दर बीठल आहिनि उहे न मर्द जा ई तय कयल आहिनि, उहे इन पिदर शाहियत जा ई निकितल आहिनि। उन में जेका औरत आहे उहा इन मर्द जी जेका साइकोलॉजी आहे उनखे अपनाए थी ऐं पोइ उन में हिकु ॿी औरत जो बि इस्तेसाल करे थी। इन जेको ॾाढो सुठो मिसाल हिकिड़ी जेको कमला बेसन वारी किताब भला ये जेंडर क्या है में ॿुधायल आहे त हिकु औरत मर्द खे एतिरो ई हाकिम करे ॾेखारियो थो वञे जो हिकु औरत सम्झंदी आहे त जेको मर्द आहे उहो सिज आहे ऐं जेका औरत आहे उहा चंड आहे। त उहा हुन मर्द जेका उहा सिज जी रोशनी पाइण जे लाइ चाहींदी आहे त मां ई अॻियां अॻियां अचां, उहो हुनजो पुटु हुजे त उहो पंहिंजी ज़ाल जी तरफ़ न वञे, जे मां आहे त मूंखे हुनजी रोशनी मिले, उनखे हुनजी ज़ाल वटि न मिले। त जॾहिं तव्हांजा इख़्लाक़ी मयार, तव्हांजो मज़हब, तव्हांजा जेके कानून उहे इन फितर शाहियत मां निकितल हूंदा त पोइ उते औरत हिकु ॿी औरत जो बि इस्तेसाल करे थी। छो हिकु औरत जेका हिकिड़ी मीडिया में अचे थी उहा इहो न हिकिड़ी घर वेठल औरत खे ॿुधाए थी त तुंहिंजो कमु इहो हुजणु घुरिजे, त तुंहिंजा हथ सुहिणा हुजणु घुरिजनि, तुंहिंजा पेर अहिड़ा हुजणु घुरिजनि, तुंहिंजी ड्रेसिंग अहिड़ी हुजणु घुरिजे। छो अॼु मुंहिंजे घर में वेठल मूंखे इहो ॿुधायो वेंदो आहे त तुंहिंजा हथ सुहिणा नथा लॻनि छो जो तूं वैक्स नथी कराइं, तुंहिंजे हथ ते इहा वॉच बि एॾी सुहिणी नथी लॻे छो जो तूं वैक्स नथी कराइं। त पोइ हिकु अहिड़ी औरत जेका पंहिंजे पाण खे पंहिंजा वैल्यूज़ न तयारु करे, पंहिंजे पाण खे ख़ुदि मुख़्तियार थी न ॾिसे, पर मां इन्हनि चइनी रिश्तनि में पंहिंजी वैल्यू थी ॻोल्हियां, मां इन चइनी रिश्तनि खे ख़ुशि करण ताईं महदूद आहियां, त पोइ हिकु औरत ई औरत छो जो उहा मर्द जी ग़ुलामियत वारी खे क़बूल एतिरो करे वेठी आहे जो उहा हुनजो इस्तेसाल करे थी। अच्छा, हेजिटेशन मां छो नथी निकिरे? तव्हां हिकु छोकिरी खे नंढे हूंदे खां ॿुधाईंदा अचो बाबा जेको भाउ जो कमु ॿाहिरि वञणु हूंदो आहे, जेके असां ॾिसंदा आहियूं हिकिड़ी मख़सूस उमिरि खां पोइ औरत खे घरनि ताईं महदूद कयो वेंदो आहे। हाणे तव्हांजो कमु इहो आहे त तव्हां घर जो कमकार सिखो ऐं औरत खे इहो ॿुधायो वेंदो आहे त तूं मर्द थी हिमत कर, ॿाहिरि निकिर, ॻाल्हाए, वञी करे ॿियनि सां मिल, तुंहिंजा दोस्त भाउ घर में वेठो आहिनि, घर में वेहण त छोकिरियुनि जो कमु आहे। जॾहिं तव्हां औरत खे इहे ॿुधाए छॾियो त तुंहिंजो कमु इहो आहे, तुंहिंजी आवाज़ धीमी हुजणु घुरिजे, तूं घणो ज़ोर सां खिल न, तूं घणा सवाल न पुछ, उते औरत हेजिटेशन जो शिकार न थींदी त उते कंहिंजो शिकार थींदी। जिते तव्हां औरत खे इहो ॿुधायो त तुंहिंजो घणो घणो कमु इहो हुजणु घुरिजे त तूं कीअं लॻी, मां कीअं लॻां, मुंहिंजो ज़हन सां को कमु न हुजे पर मां पंहिंजे पाण कहिड़े नमूने सां कीअं उभारियां, पोइ उते मां ॾिसां थी त उहा हेजिटेशन जो शिकार थिए थी। औरत आहे उनखे हिकिड़ी जिन्सी तौर पेश थो कयो वञे त पोइ जेका मार्क्सिस्ट फिलॉसफी आहे या जेका सोशलिस्ट डिज़ाइन आहे उहा औरत खे केतिरे हद ताईं माना केतिरो आज़ादु कंदी या कहिड़ा हक़ ॾींदी। त उते मां इहो ॿुधाए आयसि त जे तव्हां इहो सम्झो था त सोशलिज़म अचण सां आज़ादी, औरतुनि खे आज़ादी मिली वेंदी, त उहो बि असांखे हिकिड़ो ईअं ई सम्झणु आहे। जीअं सिमोन लिखे थी त मां जॾहिं रशियन में ॾिसां थी, क्यूबा में ॾिसां थी, हा ॿियनि मुल्कनि जी जे मां ॿियनि मुल्कनि जे तौर में ॾिसां, जेके कैपिटलिस्ट मुल्कनि जी भेट में ॾिसां त बिल्कुलु उतां जी औरत आज़ादु आहे। रशिया जी माना उतां जेको उन वक़्तु जेके सिमोन जेके ॾिना आहिनि उतां जी औरत बिल्कुलु आज़ादु आहे, पर पोइ बि हिकिड़े मख़सूस रवैयनि मां उहा न निकिरी सघी आहे।
त जेको कम्युनिस्ट या जेको सोशलिस्ट समाज हूंदो उन में जॾहिं असां हिन पिदरशाहीअ जो ख़ात्मो था चाहियूं, जॾहिं असां हिन तबक़नि जो ख़ात्मो था चाहियूं, त पोइ जेके तव्हां जॾहिं बुनियाद ई ख़तमु करे छॾियो, जेके बुनियाद था प्रोवाइड कनि औरत खे ग़ुलाम रखण जा, त पोइ असां सम्झूं था त जेको हिकिड़ो कम्युनिस्ट समाज हूंदो उन में जेको डोमेस्टिक लेबर हूंदो उहो सोशलाइज़्ड हूंदो। ऐं अच्छा इन जो हिकिड़ो सुठी हिकिड़ी तमामु अहम ॻाल्हि आहे त पोइ जेको जेको घरेलू कमकार करनि थी औरतूं उनजो जे मर्द उनखे वेझे थी छॾनि त पोइ में बि मामिलो हल थी वञे न, बिल्कुलु बि न। मां उहे वेजिस नथी घुरां जेको मां घर में डोमेस्टिक लेबर थी कयां, जेको मां घरेलू कमकार थी कयां। छो जो जे मां वेजिस घुरां त माना मां वरी पंहिंजी उहा ई शक्ल थी लिमिटेड करे छॾियां जेका सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु घर ताईं महदूद आहे, ऐं जेका मुंहिंजी कंहिं ज़हनी अवसर खे वधाइण में टके बराबरि बि हिसेदार न आहे, पर मूंखे हीणो करणु ऐं डोमेस्टिक लेबर ताईं महदूद करे रखी छॾींदी ऐं पोइ जेको पैसा मिली वञनि त हलो बाबा तव्हांजो कमु थी वञे, न बिल्कुलु बि न। जॾहिं लेबर जॾहिं उहो जेको घरेलू कमकार आहे जॾहिं उहो सोशलाइज़ थिए थो, जॾहिं हिन तबक़नि जो ख़ात्मो अचे थो, जॾहिं इहे जेके रवैया ठहियल आहिनि, जॾहिं असां उनजी कंटिन्यूस हिकिड़ी वेड़ कंदासीं त उहो हुन ई समाज में आहे। ऐं उहो बिल्कुलु कम्युनिस्ट असांखे